नाज़रीन हमारी सी रहा है खबर 4 वेब टीवी यहाँ आयशा हैदर पनवाकिल अयाज शेख के मुताबिक पनवाकिल भरसा बासर और बाश नौजवानन पारा नीगर के जबरदस्ती दोस्ती न रखण ते अगवा की कोशिश मज़ाहमत ते घुटा ॾेई तशद्दुद जो निशानो बणायो वियो। सिंदस वारसन पारा एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। सांगी थाणे जी हद बीरापुर चौक वासी शेख बिरादरी जे मर्द औरतुन पारा मीडिया आरो एहतजाज कंदे दाहियो वियो त बासर जवाबदारन समद जागिरानी कामरान जागिरानी ऐं ज़ाकिर तुर्त पारा सदन नींगर 7वीं क्लास जे शागिर्द आसिफ अली शेख के मुसलसल काफ़ी ॾींहनि खां दोस्ती रखण लाइ मजबूर कियो वियो, जंहिंजे इनकार ते खेसि अगवा जी कोशिश करे फसल में गहले घुटा ॾेई तशद्दुद जो निशानो पिणु बणायो वियो। औरतुनि तोड़े मर्दन रहमतुल्लाह शेख अमीर बख्श जान मोहम्मद अनवर खातून मसमात पदम ऐं ॿियनि दाहिंदे चयो त नींगर जी रड़ियुनि ते जवाबदार हवाई फायर करे फरार थी विया, जंहिं बाद पुलिस खे पिणु इतला ॾिनो वियो। हुननि ॿुधायो त इलाइक़े में ओपाश नौजवाननि सबबि नियाणियुनि तोड़े ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे, जॾहिं त हाणे खेनि तहफ़ुज़ जी पिणु ज़रूरत आहे। हुननि चयो त जवाबदार बासर आहिनि, खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन सिलसिले में मुतासिर नींगर आसिफ शेख ॿुधायो त जवाबदारनि जे ख़ौफ़ सबबि स्कूल बि नथो वञी सघां। मुतासिर नींगर ऐं संदसि वालिदेन SSP सखर समेत वसपारनि खां मुतालबो कयो त मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿिए पासे सांघी पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त उन अमल में मुलविस 3 ॼणनि खे गिरफ़्तार कियो वियो आहे, पर SSP सखर जी इजाज़त बिना केस दाख़िल नथो करे सघिजे। नाज़रीन ॾिसंदा रहो खबर 4 वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो खबर 4 अख़बार।